नाज़रीन अवांखे आगाह कयूं कोटलालू खां। कोटलालू वेझो नौजवान बरसाती पाणी में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया ॻोठ कमाल मजीदाणू वासी 30 वरियनि जो इलियास वल्द लाल बख़्श बरसात जे बीठल पाणीअ में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया कोटलालू वेझो नौजवान बरसाती पाणीअ में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। ॻोठ कमाल मजीदाणू वासी 30 वरियनि जो इलियास वल्द लाल बख़्श बरसात जे बीठल पाणी में किरी ॿुॾी फोत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया कोटलालू वेझो नौजवान बरसाती पाणी में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। ॻोठ कमाल मजीदाणू वासी 30 वरियनि जो इलियास वल्द लाल बख़्श बरसात जे बीठल पाणी में किरी ॿुॾी फोत थी वियो।